जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर बिलासपुर मां आहे त राष्ट्रीय पुस्तक मेले जो आयोजन 5 नवंबर खां 13 नवंबर स्थान लाल बहादुर शास्त्री स्कूल मैदान बिलासपुर में कयो वियो। आयोजन राष्ट्रीय पुस्तक भारत मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित कयो वियो। हिन मेले में रायपुर बिलासपुर सां गॾु आसपास जे कहानीकारनि, लेखकनि ऐं कवियुनि खे आमंत्रित कयो वियो हुयो, जिन्हनि हर ॾींहुं पंहिंजी प्रस्तुति ॾिननि। शाम 4 खां 5:30 वॻे ताईं कई उभरंदा हुआ कवि ऐं लेखक ऐं कलाकार हिन पुस्तक स्टॉल में आया ऐं मेले में कई पुस्तकनि जा स्टॉल लॻियल हुया, जंहिंमें पुराणे ज़माने जे लेखकनि ऐं कवियुनि जी पुस्तकियूं ऐं उपन्यास अवेलेबल हुया। हिन मेले जी ख़ासियत इहा हुई त NCPL दिल्ली द्वारा हिकु स्टॉल लॻायो वियो हुयो, जंहिंमें सिंधी समाज जूं पुस्तकियूं रखियूं वयूं हुयूं। त बिलासपुर सिंधी समाज द्वारा वॾी संख्या में माण्हुनि स्टॉलनि में वञी करे पुस्तकियूं ख़रीदनि, जंहिंमें प्रमुख रूप सां पूज्य श्री सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी, विजय दुसेजा, मोहन जैसवानी, जगदीश जग्यासी, महिलाउनि जी प्रदेशाध्यक्ष विनीता भावनानी, शहर जी अध्यक्ष कंचन मलघानी, सुनीता खत्री, चंदा ठाकुर, चंदा माखीजा ऐं कई भेनरियूं ऐं शहर जे नागरिकनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। त हिन मेले में 9 नवंबर जो बिलासपुर शहर जे ॼाणल माणियल कवि भरत चंदानीअ बि पंहिंजी प्रस्तुति ॾिनी। त हिन खे ॿुधी करे माण्हुनि उन्हनि खे वाधायूं ॾिनियूं त अॼु जी हिन भागम भाग जी दुनिया में सोशल मीडिया माना व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पंहिंजा पेर फैलाए अथो त पुस्तकियूं सिकड़जंदियूं थियूं वञनि। त अहिड़ा आयोजन ऐं अहिड़ा मेला हर शहर में लॻणा घुरिजनि, ताकी अचण वारी असांजी पीढ़ीअ खे पतो लॻिजी सघे त असांजो इतिहास, असांजी संस्कृति, ॿोली, भाषा, ज्ञान सभु हिननि पुस्तकनि में रखियलु आहे। त बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजी संस्कृति, भाषा, ॿोली, सिंधियत खे वधायो वसायो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।